Again, father and daughter गाड़ी में वही रहा हुआ है। हिकिड़ो वण रोड ते किरियो पियो। डॉटर तकरीबन 8-10 साल जी हुई। डॉटर चयो फादर इहो वण मां खणंदुमि ऐं तूं वेही गाड़ी में वेठो मां ने खणंदी। हाणे वण ज़ाहिर वज़न वारो हुयो त डॉटर खां वधीक पुश कयो हुनखे पर वण चुरी न सघी। डॉटर फादर ॾे वापसि आई थी मूंखां नथो खजे। फादर हुनखे चयो पुट use your full strength। वो वही जोश सां ऐं full strength सां हुनखे पुश करण जी कोशिश की। वो वण न चुरी सघियो। डॉटर वरी फादर खे फादर खे चई कि साॻी ॻाल्हि। फादर वरी चए बेटा use your full strength। फादर डॉटर चई मां हेॾा दफ़ा वई आहियां। फादर हिकिड़ो ई लफ़्ज़ बार बार ॿुधो अथई use your full strength। वरी पुश की न थियो वण चुरी न सके। वरी वापस आई वरी साॻी ॻाल्हि। वरी फादर जे पुट यूज़ योर फुल स्ट्रेंथ। आखिर डॉटर खे मां सॼी ताक़त जी इस्तेमाल कयां थी मूंखां तुरे ई कोन। फादर चएसि थो आई एम योर स्ट्रेंथ। तो मूंखे कोन चयो त जेके पुश कर फेलियर आयो आहे जेके ज़िंदगी तव्हां छा कंदव? हिते हलंदो ड्रामा ट्रायंगल जॾहिं फादर ऐं ॿारनि जे विच में गैप ईंदो आहे या पेरेंट्स ऐं ॿार जे विच में गैप ईंदो आहे। थर्ड पर्सन इन्वॉल्व थींदो आहे। थर्ड पर्सन तव्हांजी माइंड प्रोग्रामिंग कंदो। माइंड प्रोग्रामिंग कंदो। आस्ते 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 सभिनी खां कट ऑफ कंदो स्पेशली फैमिली खां। एट द एंड जॾहिं कट ऑफ थींदो इन ड्रामा ट्रायंगल में 3 किरदार हूंदा आहिनि। हिकिड़ो परसिक्यूटर, रेस्क्यूअर एंड विक्टिम। परसिक्यूटर वो थर्ड पर्सन है। रेस्क्यूअर तव्हांजा पेरेंट्स आहिनि, सिबलिंग्स आहिनि ऐं विक्टिम तव्हां हो। छा कंदो परसिक्यूटर? पर रेस्क्यूअर ऐं विक्टिम जे विच में बैरियर पैदा कंदो। कट ऑफ थी एट द एंड ज़िंदगी जो ग़लति डिसीजन थी वेंदो। तव्हांखे सोचणो तव्हांजा पेरेंट्स तव्हांजा सिबलिंग्स खे तव्हांजी स्ट्रेंथ आहे उन्हनि खे फुल यूज़ करणो। सॼी उमिरि असां पुछंदा आहियूं त तव्हांजी स्ट्रेंथ कहिड़ी आहे त असांखे शागिर्द इहो ई ॿुधायो आहे त मां पंचुअल आहियां, मां हीअं आहियां, मां हीअं आहियां। पेरेंट्स जे बारे में कॾहिं कंहिं कोन ॿुधायो त उहे तव्हांजी वॾी स्ट्रेंथ। इशू छो थो थिए पेरेंट्स सां? तव्हां पंहिंजी ॻाल्हि सम्झाए नथा सघो। दुनिया खे सम्झायो अथव। उन्हनि सां 100% कम्युनिकेशन करे ॾिसो तव्हांजे सक्सेस ते